अदा के खुशियूं लफ़्ज़नि में बयान न करे सघंदियूं आहिनि। इन करे तव्हां मुंहिंजी अखियुनि में ॾिसो। मुंहिंजी अखियुनि में तव्हांजे अचण जी खुशी भी आहे ऐं ॻोढ़ा भी आहिनि। मां भी ॾिसां त बाबा साईं तुंहिंजी शेरोज़ खान सां शादी कीअं थो कराए। मां भी हिन शादी जे ख़िलाफ़ आहियां ऐं इहा मां शादी कॾहिं थियण कोन ॾींदुसि, भली पोइ छा बि थिए। अबा मल्हार थोरो थधो थी, फसाद वारियूं ॻाल्हियूं न कर। तोखे ख़बर नाहे असां पाण ई हिन रिश्ते जे ख़िलाफ़ आहियूं। अदा अम्मी तव्हां हिननि ॻाल्हियुनि खे छॾियो। तव्हां मूंखां पुछो राति मां कहिड़ो कारनामो करे आई आहियां। को चोर घर में घिड़ी आयो हो छा? रब्बू अम्मा रब्बू। बस अम्मा हू नशे में धुत हुयो ऐं रात भुलिजी असांजे घर अची वियो। पोइ त एॾी मार ॾिनीमांसि जो सॼी ज़िंदगी यादि रखंदो। मुंहिंजी प्यारी भेण तो बिल्कुलु सही कयो आहे। अहिड़े नशे मवालनि सां अहिड़ो असर थियणु घुरिजे। हा बा मल्हार, मुंहिंजी धीअ ॾाढी बहादुर अथई ऐं मूंखे फ़खुर आहे पंहिंजी धीअ ते। सरकार नओं एसपी जेको आयो आहे, ख़बर अथव उहो केरु आहे? सफ़ा को ज़ोरावर ऐं सूबेदार साहब। बाबा केर बि हुजे, मूंखे कहिड़ो मतिलबु हुन सां? मतिलबु आहे तॾहिं त ॿुधायां पियो सरकार। ताज़ा जेके नवां पुलिस ऑफिसर कमीशन ॾेई पास थिया आहिनि, उन्हनि मंझां हिकु नालो आहे ज़र अली। सूबेदार तूं अञा गुज़ारतुनि में जो ॻाल्हाई, मतलब तरफ़ अच। सरकार एसपी ज़र अली शम्स जो वेझो अज़ीज़ आहे। इहा ॻाल्हि आहे त पोइ तुंहिंजी छा सलाह? सरकार आउं ॾाढो परेशान आहियां। आउं अर्ज़ु खणी आहियां शम्स खे आज़ादु कयो। आज़ाद त मूं करे छॾियोमांसि, पर ज़िंदगी जी क़ैद। बाक़ी लाश जो सोढे खां पुछी था वठूं त किथे दफ़न कयो अथसि। सोढा ही तव्हां छा करे छॾियो सरकार? जी बाबा साहिब। हाणे मुंहिंजो छा थींदो? मां एसपी साहब खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि? जॾहिं हुन तव्हांखे ज़मीन लिखी ॾिनी त मारण जी कहिड़ी ज़रूरत हुई? बाबा सोढा, सूबेदार साहब खे ॿुधा त शम्स जो लाश किथे दफ़न कयो अथई। सुभाणे मतां हिननि ते डेड बॉडी रिकवर करण जे लाइ को ज़ोर बार पवे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।